सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबर्रक बिल कुरान फ़इन्नहु कलामुल्लाहि व ख़रज मिन्हु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मअलूम लक दाइमन अबदा। बिरादरान इस्लाम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां सां इंसाननि खे इन दीनी जलसे में हाज़िरी की सआदत नसीब फरमाई आहे। रब जे दरदो आहे त रब करीम उन नौजवान नेमतुल्ला साहब जी मेहनत ऐं उन्हनि सां गॾु दोस्तनि अहबाबनि जे इन ख़िदमात खे अल्लाह सां क़बूल फरमाए ऐं अल्लाह करीम तव्हां असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। जेतिरी ज़िंदगी रब साईं दुनिया जी अता फरमाए त पंहिंजे ज़िक्र ऐं शुक्र वारी अल्लाह साईं ज़िंदगी अता फरमाए। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन जुमिअ लहु दुनिया, हिकिड़े इंसान खे दुनिया जा सोन ऐं चांदी जा खज़ाना मिलनि, दुनिया जूं शयूं मिलनि, ॿिए पासे खां उन इंसान जो नेक अमल इहो आहे जो हिन बहाने अल्लाह जो एतिरो ज़िक्र कई चए अल्हम्दुलिल्लाह त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब वटि दुनिया ऐं सोन चांदीअ खां वधीक क़ीमती शइ रब जो ज़िक्र आहे। सुभान अल्लाह। मुसलमानों जेका अल्लाह साईं तव्हां असांखे ज़िंदगी ॾिनी आहे, इन ज़िंदगी मां क़ीमती में क़ीमती ज़िंदगी दुनिया जी आहे। इन दुनिया जी घड़ीअ में इंसान बरक़त नमाज़ पढ़े, इन दुनिया जी ज़िंदगी में इंसान अल्लाह जो ज़िक्र करे, इन दुनिया जी ज़िंदगीअ में इंसान पंहिंजे रब जी इबादत ऐं सजदो करे। इहो दुनिया जी दौलत, दुनिया जी इज़त ऐं शोहरत खां वधीक आहे। अल्लाह साईं तव्हां असां इंसाननि खे क़ुर शरीफ़ जहिड़ी नेमत ॾिनी आहे। क़ुर पाक में आयतूं ॿिनि क़िस्म जूं आहिनि। हिकिड़ी उहे आयतूं आहिनि जिन में अल्लाह जे तौहीद, सिफ़ात ऐं कमाल जो तज़किरो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरू अल्लाह जे नाले सां जेको बाजारो मेहरबान आहे।
अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं उन अल्लाह जूं जेको रब आहे जहाननि जो। सुभान अल्लाह। अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन, ये अल्लाह जो सिफ़तूं आहिनि। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्यु अल क़य्यूम, क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद। अहिड़ियूं क़ुरान शरीफ़ जूं आयतूं जिन में रब जे सिफ़त ऐं कुदरत जो बयानु आहे। सुभान अल्लाह। ॿियूं क़ुरान शरीफ़ जूं उहे आयतूं आहिनि जिथे इंसान खे नसीहतूं आहिनि। किथे जीअं सूरत तब्बत यदा अबी लहब आहे, उन हिकिड़े इंसान जो तज़किरो आहे। त आया क़ुरान शरीफ़ जूं सभु आयतूं हिकु जहिड़ियूं आहिनि या उन्हनि में को दर्जो या फज़ीलत आहे? ॻाल्हि थोरी आम अथव, तंहिंजे करे थोरो तवजो सां वेंदो त ॻाल्हि अव्हांखे जल्दी सम्झ में ईंदी। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि त क़ुरान शरीफ़ जूं सभु आयतूं ईअं आहिनि जीअं सोन जी तख़्ती हूंदी आहे। सुभान अल्लाह। जीअं सोन जी तख़्ती त उन में पंहिंजो कमाल आहे, पंहिंजो हुस्न आहे, पर जन आयतुनि में अल्लाह जे सिफ़त ऐं कमाल ऐं कुदरत रब जे सिफ़तुनि जो बयानु आहे। इहे आयतूं ॿियनि आयतुनि खां वधीक शान ऐं दर्जो रखनि थियूं। जीअं सभु तख़्तियूं त सोन जूं आहिनि, उन्हनि में कुझु तख़्तियूं अहिड़ियूं आहिनि जिन ते मोती रखियल आहिनि, मोती घड़ियल आहिनि। हाणे इहा तख़्ती सोन वारी अञा वधीक दर्जे वारी थी। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि त इंसानो क़ुरान शरीफ़ जूं सभु आयतूं सोन वारियूं आहिनि जिन में रब जे सिफ़तुनि जो बयानु आहे। उहे आयतूं अञा वधीक शान ऐं मर्तबे। तंहिंजे करे सूरत क़ुल हुवल्लाहु अहद जी सूरत तब्बत यदा अबी लहब जेका इन जे मथां बयानु आहे, इन खां सूरत क़ुल हुवल्लाहु इख़लास जो वधीक दर्जो। छो त तब्बत सूरत में उन इंसान जे हलाकत तबाहीअ जो तज़किरो आहे। सूरत इख़लास में रब जे तौहीद ऐं रब जे कमाल जो बयानु आहे। सुभान अल्लाह। इन जे करे अलहम्द शरीफ़ क़ुरान शरीफ़ जे तमामु सूरतुनि मां इन जो वॾो दर्जो आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु अन्हु, क़ुरान शरीफ़ जो आलिम आहे। मस्जिद नबी में निमाज़ थो पढ़े। सहाबी सगोरो जॾहिं निमाज़ पढ़ी फारिग़ थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खे हथ खां वठो, अला उअल्लिमुका अफ़ज़ल सूरतिन मिनल क़ुरान। ऐं उबई बिन काब, मां अल्लाह जो रसूल तोखे अहिड़ी सूरत न सेखारियां जेका सॼे क़ुरान शरीफ़ में उन जो दर्जो रब सां वधीक रखियो आहे। जो तूं हिन महज शरीफ़ खां निकिरे थो, अञा तूं दरवाज़े ते न पहुचे अॻे तूं उहा सूरत पढ़ी वञे ऐं रब तोखे उनजो अजुर ऐं सवाब अता करे। भला या रसूल अल्लाह जा रसूल, तव्हांजी ख़िदमत में त दीन सिखणु ईंदा हूं। महबूब मुस्तफ़ा फरमायो, उबई बिन काब, अलहम्द शरीफ़ क़ुरान शरीफ़ जी उहा सूरत थी जो तूं हितां निकिरण महिल अलहम्द शरीफ़ पढ़, अञा मस्जिद जे दरवाज़े ते ॾाकण ते न पहुचंदे रब तोखे पूरे क़ुरान जो सवाब अदा आहे। त अलहम्द शरीफ़ न बि आहे, पर मुस्लमानो अल्लाह साईं इन अलहम्द शरीफ़ जी सूरत खे सूरत दुआ बि चयो। तव्हां सां इंसान हो, कंहिं वॾे इंसान वटि दरख़्वास्त लिखबी, उनखे अर्ज़ु कबो त अर्ज़ में टे शयूं हूंदियूं आहिनि। हिकु सभ खां पहिरियों उनखे लक़ब अल्लाह ॾिना, उनजी तारीफ़ कबी। ॿिए नंबर ते उन सां उहो रिश्तो बयानु कबो आहे, साईं असां तव्हांजा ख़ासि माण्हू आहियूं, तव्हांजा ख़िदमत गुज़ार आहियूं, तव्हां सां ख़ासि तालुकात आहिनि। टे नंबर ते इंसान पंहिंजो मक़सदु बयानु कंदो, नौकिरी जी ज़रूरत आहे, रोड रस्ते जी ज़रूरत आहे, हिन शइ जी ज़रूरत आहे। इन दरख़्वास्त में टे शयूं हूंदियूं आहिनि। हाणे इंसानो तव्हां असां इंसान थियासीं, ही जुदारी शइ आहे त दुनिया जे चंद शयुनि खे ॾिसी इंसान फ़ख्र में, तकबर में, गुरूर में पियो अचे। पंहिंजी जवानीअ खे ॾिसी, दुनिया जे रौनकुनि खे ॾिसी, दुनिया जे लटे कपिड़े खे ॾिसी इंसान तकबर गुरूर में पियो अचे। लेकिन इंसान तोखे मूंखे रब जे दर ते कीअं अर्ज़ु करिणो आहे, तोखे मूंखे अर्ज़ु करण जो अल्लाह सां तरीक़ो रब साईं सूरत अलहम्द में ॿुधाए त इंसान जॾहिं तूं मुंहिंजी बारगाह में
अचे तूं जेकॾहिं मां रब खे सॾे त पहिरियां तूं मां रब जे लक़ब अलक़ाब खे सॾ मां रब जी तारीफ़ कर अलहम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन। ऐं रब साईं तूं ई पूरे सॼे जहाननि जो पालनहार आहे, तूं ई बाज़ारो महिरबान आहे, तूं ई क़यामत जो मालिक आहे। इते मानो उन रब जे तारीफ़ कमाल थी करे। पोइ उन खां बाद मानो रब खे अर्ज़ु थो करे त रब साईं तोसां रिश्तो इहो आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। तुंहिंजी मदद कयूं था, तोखां ई असां तुंहिंजी इबादत कयूं था। तूं ख़ालिक़ आहे, असां तुंहिंजा बाना आहियूं। तूं माबूद आहे, असां तुंहिंजा सजदे कंदड़ उहे इबादत गुज़ार बाना आहियूं। हाणे इहदिन सिरातल मुस्तक़ीम हे इंसान रब जी बारगाह में अर्ज़ु थो करे त रब साईं मूंखे सिधे रस्ते जी हिदायत कर। हिकिड़ो इंसान जंहिं वॾे बादशाह खे सॾिबो आहे उन जी ख़िदमत में अर्ज़ु बि अहिड़ो कबो आहे, तंहिंजे करे हिदायत खां वधीक का शइ कोन्हे। जेकॾहिं इंसान रब खां दुनिया जूं शयूं घुरे इहो कमाल कोन्हे। कमाल इहो आहे त मानो रब खां दीन ऐं हिदायत जी इस्लाम जी सम्झ घुरे। इस्लाम त वॾे में वॾी नेमत आहे। तंहिंजे करे शुरूअ में अलाह साईं फरमायो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभु तारीफ़ूं आहिनि अलाह जूं जेको पालनहार आहे जहान में। इंसानो सूरत फातिह जो पहिरियां पहिरियां लफ़्ज़ अलहम्दु थियो छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नती इंसान जॾहिं जन्नत में ईंदा त पोइ उन वक़्त में पहिरियां पहिरियां उन जी ज़ुबान ते जॾहिं जन्नत जो महल जन्नत जूं शयूं ॾिसंदा ज़ुबान ते अलाह जो हम्द हूंदो। अल्हम्दुलिल्लाहि लज़ी अहलना दारल मुक़ाम। उन रब जूं तारीफ़ूं आहिनि जंहिं असांखे अहिड़ियूं नेमतूं ॾिनियूं। जॾहिं जन्नत जे हुस्न जन्नत जे महल जन्नत जे नेमतुनि खे ॾिसंदा त हिननि इंसाननि जे ज़ुबान ते बेजा रब जो हम्द ऐं तारीफ़ ईंदी। हम्द उनखे चइबो आहे जो कमाल ऐं ख़ूबीअ खे ॾिसी उनजी तारीफ़ कजे। जंहिंजे कमाल ऐं ख़ूबियुनि खे ॾिसी उनजी तारीफ़ कजे। इंसान दुनिया जे अंदरि कॾहिं कॾहिं इंसान बेजा कंहिंजी तारीफ़ कंदो आहे। उन इंसान में उहे ख़ूबियूं कोन्हनि, उन में उहे कमाल ई कोन्हनि, उन में उहे ख़सलतूं कोन्हनि। बेजा तारीफ़ खां महबूब मुस्तफ़ा मना कयो इज़ा रअयतुमुल मदाहीन फ़ासू फ़ी वुजूहिहिम तुराब। महबूब मुस्तफ़ा फरमायो जॾहिं अहिड़नि इंसाननि खे ॾिसो जेके बेजा कंहिंजी तारीफ़ करनि, अॻियो इंसान उनजो अहल ई कोन्हे, मुंहं ते मदह ऐं तारीफ़ करनि त तव्हां मुंहुं मिटीअ जो बुक भरे हुनजे मुंहं में हणंदा कयो। शरीयत मनो कयो। मुस्लमानो मुंहं ते तारीफ़ खां छो मनो आहे? उनजी ख़राबी इहा आहे जंहिं इंसान जी तव्हां बेजा तारीफ़ कंदो हुन में तकबुर पैदा थींदो। तकबुर त अहिड़ी पुछड़ी शइ आहे जंहिं शैतान खे रब खां परे करे छॾियो। शैतान अलाह जे रहमत खां मरदूद थी वियो। जेकॾहिं तव्हां असां इंसाननि में राईअ जे दाणे जे बराबरि बि तकबुर थी पियो त महबूब मुस्तफ़ा फरमायो इन ते जन्नत हराम, इन ते त जन्नत हराम आहे। इंसानो दीन इस्लाम तकबुर जी तालीम नथो ॾे। दीन इस्लाम इन शइ जी तालीम थो ॾे मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह। जेको निबड़त कंदो अलाह साईं उनजो शान वधाईंदो। सुभान अल्लाह। हज़रत ख़ारिज रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो साहबी मिस्र जो गवर्नर थियो। हज़रत उमर साईं जे वक़्त में मिस्र जो वाली ऐं गवर्नर आहे, लेकिन महबूब मुस्तफ़ा जो सहाबी पेर में चप्पल नथो पाए, पेरें उघाड़े उन शहर में हले थो। सम्झो मुस्लमान, सम्झो तवजो सां वियो त महबूब मुस्तफ़ा जो सहाबी मिस्र जे इलाइक़े में वाली ऐं गवर्नर थो थिए त सहाबी ॼाणी वाणी पेर में चप्पल नथो पाए, पेरें उघाड़े थो हले। मिस्र जे मुस्लमान सहाबीअ सॻोरे जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त साईं तव्हां हिन शहर जा वाली ऐं गवर्नर आहियो, पेर में चप्पल छो नथा पायो? सहाबीअ सॻोरे फरमायो महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में वेठल हुआसीं, अलाह जे रसूल फरमायो त दुनिया में मिस्र उहो हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिं ते अहिड़े इंसान हुकूमत कई आहे फिरऔन जंहिं तकबुर ऐं गुरूर जी ज़िंदगी गुज़ारी, जेको तकबुर सां रहियो आहे, जेको मिस्र ते तकबुर ऐं गुरूर
गुरूर सां नाज़ ऐं नखरे सां हुकूमत कई अथई। मुंहिंजा सहाबियो मूंखे रब में सोनो गुमान आहे, रब मिस्र जो इलाइक़ो इस्लाम खे फतह करे ॾींदो। पर जेकॾहिं ख़ारिज मुंहिंजा सहाबी तव्हांखे उन इलाइक़े में वञण थिए जे उते हुकूमत मिले त उन मुतकबिर इंसान वांगुरु न हलिजांइ, पेर मां जुती लाहे करे तवाज़ो ऐं निवड़त सां हलिजांइ। रब खे तवाज़ो ऐं निवड़त पसंदि आहे। इंसान तव्हां सां चंद दुनिया जे रौनकुनि ते इंसान पंहिंजी मिज़ाज तबियत खां बिगड़ी वियो आहे। खजीअ जो भाव ॾिसी तकबुर, थोरो कुझु हुस्न कंहिंखे उहिदो मनसब आहे, 5 रुपया आहिनि, तकबुर ऐं गुरूर। महबूब मुस्तफ़ा जो सहाबी जेको उहिदे ऐं मनसब ते अचे थो, जंहिंखे गवर्नर जो उहिदो मिले थो, उन शहर जो वाली ऐं गवर्नर आहे, लेकिन मुसलमान हज़रत ख़ारिज रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी उन मिस्र जे इंसाननि खे चए थो त मूंखे उन उहिदे ऐं मनसब ते एतिरी ख़ुशी कोन्हे जेतिरी मूंखे अॼु इन शइ जी ख़ुशी आहे। मिस्र जे उन इलाइक़े में जिथे हिकिड़ो मुतकबिर इंसान तकबुर ऐं गुरूर सां हलंदो हो, अॼु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी उन इलाइक़े ते जुतीअ पेरनि मां जुती लाहे करे पेरें उघाड़ो हली करे महबूब जी सुन्नत ऐं दीन खे ज़िंदा कयो। इंसान इनखे दीन चइबो आहे, इनखे दीन चइबो आहे। त कॾहिं कॾहिं चंद दुनिया जो रौनकूं इंसान खे बिगड़े छॾींदियूं, बिगड़े छॾींदियूं। इंसान रब खां अहिड़ी दुनिया न घुरे जंहिंमें इंसान जी आख़िरत तबाह थिए, मुतकबिर इंसान बणिजे, मगरूर इंसान बणिजे, ज़ालिम इंसान बणिजे, तकबुर कंदड़ इंसान बणिजे। न, मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको निवड़त कंदो रब हुन जो शान ऐं दर्जो मथां कंदो। त ख़िदमत में अर्ज़ु कयो बेजा तारीफ़ खां महबूब मुस्तफ़ा मनो कयो। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु उहो महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे जंहिं कैसर और किसरा जे दुनिया जे सुपर पावर वॾनि बादशाहनि खे फतह कयो आहे। जॾहिं मदीने शरीफ़ में फतह खां बाद अचनि था त मदीने में हिकिड़ो बि मुस्लमान सहाबी इस्तक़बाल खां नथो थिए। और नेमतुल्लाह साहब तव्हांखे चयो न क़ुर शरीफ़ पढ़िजे त क़ुर जो अदब वधी वियो। और तव्हां असां मुस्लमान रस्मी मुस्लमान थी विया। मां जहिड़ो को पीर आयो, बुज़ुर्ग आयो, लीडर आयो, सभु उथंदा डप ठेके ॾींदा। क़ाइद तेरे हुकुम पे जान भी कुर्बान है, अमल खां मरो, शरीयत जी अहमियत कोन्हे, उन इंसान जी ख़ुशामद। दीन इस्लाम मनो कयो तुंहिंजे मुंहिंजे क़ाइदनि जी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सहाबनि जे पेरनि जे हेठां जेका मिटी ऐं दज़ आहे उनजे बि बराबरि कोन्हे। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु सैफ़ मिन सुयूफ़िल्लाह, महबूब मुस्तफ़ा फरमायो ख़ालिद बिन वलीद तूं अल्लाह जी तलवार आहे, दुनिया जी का तलवार तुंहिंजे जिस्म ते नथे पहुची सघे। हज़रत ख़ालिद रज़ियल्लाहु अन्हु हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त में कैसर और किसरा जूं बादशाही जेके दुनिया जा सुपर पावर जी अॼुकल्ह अमेरिका आहे, अहिड़ियूं सल्तनतूं सहाबी सॻोरो फतह करे अचे थो, हिकिड़ो बि मुस्लमान उनजे इस्तक़बाल खां नथो थिए। छा मोहबत कोन हुई? छा उन्हनि जी इज़त कोन हुई? छा दीन सां निस्बत कोन हुई? तोखां मूंखां वधीक ही मुसलमान। लेकिन हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं मस्जिद नबवी में पहुचनि था, सहाबा जी जमात आहे, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन उथनि था, ख़ालिद बिन वलीद सां भाकुर था पाइनि, उनखे पाण सां फिक सां विहारनि था। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़ालिद बिन वलीद जी उन सहाबा जे मजलिस में महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी में मदह ऐं तारीफ़ था कनि। इनखे तारीफ़ चइबो आहे, इनखे तारीफ़ चइबो आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त ख़ालिद बिन वलीद अल्लाह साईं तोखे ॿ ॾींहं ॾिना आहिनि। हिकिड़ो उहो ॾींहुं तुंहिंजो भले में भलो हो जंहिं ॾींहं ते तूं महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में कलमो भरे मुस्लमान थियो। हिकु तुंहिंजो इहो ॾींहुं भलो आहे जॾहिं तूं मुस्लमान थिए। ॿियो ख़ालिद बिन वलीद तुंहिंजो इहो ॾींहुं भलो आहे जंहिं ॾींहं ते कैसर और किसरा जूं सल्तनतूं बादशाहियूं ख़ालिद बिन वलीद जे हथ सां रब इस्लाम खे फतह पियो करे ॾे। हज़रत ख़ालिद बिन वलीद
सहाबीअ जे अखियुनि मां रुड़क पिया अचनि मदह ऐं तारीफ़ ते मगरूर कोन पियो थिए सहाबीअ जे अखियुनि मां रुड़क पिया वहनि हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु सहाबा जे मजमा में उथी बीठा फरमायो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जेका ख़ालिद बिन वलीद जी तारीफ़ कई आहे इहा ख़ालिद जी तारीफ़ कोन्हे इहा ख़ुदि ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी तारीफ़ आहे उमर जॾहिं मुस्लमान थियो हो उमर जे लाइ भले में भलो ॾींहुं उहो हो जॾहिं महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में कलमो भरे मुस्लमान थियो हो ॿियो उमर जो उहो ॾींहुं भलो आहे जॾहिं उमर जी ख़िलाफ़त में अल्लाह से कैसर और किसरा जूं बादशाहियूं इस्लाम जे दामन में इस्लाम खे फतह करे ॾिनियूं आहिनि हज़रत उमर जे अखियुनि मां लुड़क पिया अचनि इंसान इनखे मदा ऐं तारीफ़ चइबो आहे इनखे मदा ऐं तारीफ़ चइबो आहे जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़ालिद बिन वलीद जी तारीफ़ करे पियो त ख़ालिद जे अखियुनि मां लुड़क कोन पिया बीहनि जे हज़रत ख़ालिद जहिड़ो इंसान हज़रत उमर जी सहाबनि जे आॾो तारीफ़ करे थो मस्जिद नबीअ में तारीफ़ ते ख़ुशि कोन था थियनि अखियुनि मां लुड़क था अचनि तुंहिंजी मुंहिंजी आहे ज़िंदगी कोन हूंदी आहे स्टार में देख भले नालो वॾो आहे नंढो आहे लक़ब अलक़ाब सुठा आहिनि या न स्टेज ते वॾे लक़बनि सां सॾियूं या न इंसान अमल उहो क़बूल आहे जेको अलाह वटि इख़लास सां रब वटि इख़लास सां हुजे काश के अॼु त मुंहिंजी तकरीर में मौलवी वेठा हुजनि पर तव्हां आवाम नास हो तंहिंजे करे अलाह साईं क़ुर शरीफ़ जे सूरत फातिह जी पहिरीं आयत है अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभु तारीफ़ूं आहिनि तारीफ़ उन अलाह जी आहे तारीफ़ उन अलाह जी आहे मदह उन अलाह जी आहे ख़ूबियूं उन अलाह जूं आहिनि लिल्लाह रब्बिल आलमीन तंहिंजे करे जन्नती इंसान जॾहिं जन्नत में ईंदा चवंदा क़ालू अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वरी आख़िरी उन्हनि जे ज़ुबान ते इहे लफ़्ज़ हूंदा व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तॾहिं बि उन्हनि जी ज़ुबान ते अलाह जो हम्द हूंदो अलाह से क़ुर शरीफ़ में फरमायो क़लीलुम मिन इबादी शकूर थोड़ा मुंहिंजा बान आहिनि जेके शुक्रगुज़ार आहिनि जंहिंखे मां रब जे नेमतुनि जो क़द्रु हुजे अहिड़ा इंसान थोरा आहिनि इंसानो अलाह से तव्हां असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि नेमतूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि हिकिड़ी असली नेमत आहे जी आरज़ी नेमत आहे तव्हां असां दुनिया जी चंद शयुनि खे ॾिसी करे अलाह खां गाफ़िल थी वेंदा हो इहे दुनिया जूं नेमतूं त आरज़ी आहिनि दुनिया जी सिहत आरज़ी दुनिया जी जवानी आरज़ी दुनिया जो पैसो आरज़ी दुनिया जी औरत आरज़ी दुनिया जी औलाद आरज़ी दुनिया जा उहिदा मनसब आरज़ी इहे त सभु शयूं आरज़ी ऐं फ़ानी आहिनि असली नेमत कहिड़ी आहे जन्नत ऐं रब जी रज़ा जेका हमेशह वारी नेमत आहे हमेशह वारी नेमत आहे तंहिंजे करे इंसान तूं मां उन दुनिया जे नेमत ते एतिरा ख़ुशि न थियूं जेतिरो रब करीम तव्हां असांखे कलमे ऐं दीन इस्लाम जी नेमत ॾिनी हिकु इहा नेमत इन जे करे दीन इस्लाम इहा तो तालीम ॾे त फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूनी वला तकफुरून रब त फरमाए ऐं मानव तव्हां मूंखे यादि कंदव मां रब बि अव्हांखे यादि कंदुमि वश्कुरूनी वला तकफुरून मां रब जो शुक्र कयो नाशुक्रानी न कयो नेमत मिले त रब जो शुक्र नेमत न मिले त सब्र इहा आम इंसान जी ज़िंदगी आहे अलाह जे सालिह बाननि जो दर्जो इन खां वधीक है हज़रत फुदैल बिन अयाज़ रहमतुल्लाह अलैह इमाम आज़म अबू हनीफ़े जा शागिर्द आहिनि इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद आहिनि जॾहिं मके पाक में अचनि था बैतुल्लाह शरीफ़ में ॾिठो त हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो आहे हज़रत इब्राहिम बिन अदहम रहमतुल्लाह अलैह हज़रत इब्राहिम बिन अदहम खे फुदैल बिन अयाज़ चवणु लॻो त इब्राहिम बिन अदहम ज़िंदगी कीअं गुज़ारिजे तव्हां असां इंसान दुनिया जा कचहरियूं कंदा आहियूं दुनिया जूं कचहरियूं हूंदियूं आहिनि ज़मीन जो छा थियो खजिन जो छा थियो नौकिरी कहिड़ी मिले तुंहिंजे पुट खे कहिड़ी नौकिरी आहे अलाह जे नेकल सालिहनि जूं कचहरियूं दीन जूं हूंदियूं उन जूं कचहरियूं दीन जूं हूंदियूं आहिनि त हज़रत फुदैल बिन अयाज़ इब्राहिम बिन अदहम खे फरमाए थो इब्राहिम ज़िंदगी कीअं गुज़ारिजे उहो अलाह जो नेक साले बानो जेको बैतुल्लाह शरीफ़ में वेठो आहे चए थो फुदैल बिन अयाज़ जे नेमत मिले त शुक्र कजे जे तकलीफ़ मिले त सब्र कजे त फुदैल बिन अयाज़ रहमतुल्लाह अलैह जेको विलायत में उन खां वधीक है चए थो इब्राहिम बिन अदहम इहो त कमाल कोन्हे नेमत ते शुक्र तकलीफ़ ते सब्र जो त कमाल कोन्हे इहा त मके पाक में जेके कुता रहनि था जानवर इहा त उन्हनि जी ज़िंदगी आहे
इहा त दुनिया में कुते जी ज़िंदगी आहे जंहिं कुते खे इंसान साह कोन ॾिनो आहे इंसान ज़िंदगी कोन ॾिनी आहे सिर्फ़ हिकिड़े इंसान जे घर जो चौकीदारी ॾींदो आहे पहरो ॾींदो आहे जॾहिं मालिक इंसान उनखे टुकुर ॾींदो आहे त शुक्र कंदो आहे पुछ खे लुटकाईंदो आहे जॾहिं उनखे टुकुर न ॾींदो आहे त उनजे पुछ में हरकत न हूंदी आहे ख़ामोशीअ सां वेठो हूंदो आहे इब्राहिम बिन अदहम जेकॾहिं नेमत मिले त नेमत ते शुक्र करणु ऐं तकलीफ़ ते सब्र करणु इहा त उन कुते जानवर जी ज़िंदगी आहे तूं मां त इंसान हो रब जूं तुंहिंजे मुंहिंजे मथां त वधीक भलायूं आहिनि फुदैल बिन अयाज़ खे इब्राहिम बिन अदहम चवणु लॻो त फुदैल कीअं ज़िंदगी गुज़ारिजे चए जेकॾहिं नेमत मिले उहा नेमत ॿियनि इंसाननि ते ख़र्च कजे युसिरून अला अनफुसिहिम वलो कान बिहिम ख़सास पंहिंजे मथां ॿियनि खे तरजीह ॾियणु चए जेकॾहिं तकलीफ़ मिले उन तकलीफ़ ते चइजे अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल अल्लाह जो हम्द ऐं तारीफ़ कजे हज़रत इब्राहिम बिन अदहम उथी करे उन फुदैल बिन अयाज़ जी पेशानीअ खे बोसो ऐं चुमी ॾियनि था फरमाइनि था फुदैल बिन अयाज़ बराबरि रब जे क़ुरान खे फुदैल बिन अयाज़ सम्झो इंसानो इहा ज़िंदगी आहे तव्हां असांजे मथां अलाह जूं केॾियूं नेमतूं अल्लामा अबुल क़ासिम कुशैरी अल्लाह जो नेक सालिबान हुआ वॾो नेक सालिबान हुआ उनजी ख़िदमत में हिकिड़े नेक सालिबान अर्ज़ु कयो साईं जेल में रहा थो क़ैद में आहियां कीअं ज़िंदगी गुज़ारियां फरमायो अल्लाह जो शुक्र कर अल्लाह जो शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल जैसे जेल में रहा थो फरमायो इन में भी अल्लाह जी हिकमत थी जो रब तोखे थोरी तकलीफ़ ॾिनी आहे वॾी तकलीफ़ खां तोखे बचायो उनखे अल्लाह जो हम्द रब जो शुक्र सम्झ में न पियो अचे थियो ईअं त उन जेल में हिकिड़ो ॿियो मजूसी कैदी थी पियो जॾहिं कैदी थी पियो त हिन बुज़ुर्ग उन मजूसीअ जे हथनि में ज़ंजीर रखियो वियो हिननि ॿिन्ही खे गॾु ॿधियो वियो हाणे उहो मजूसी उनखे दस्तनि जी बीमारी हुई इसाल जी तकलीफ़ हुई हर 10 मिंटनि खां बाद बैतुल खला जे तरफ़ वञे पियो हिनखे बि उथणो पियो पए ज़ंजीर गॾु ॿधल हो त हिन बुज़ुर्ग खे उन नेक सालिबाने खे अखियुनि मां लुकाया त मूंखे मुर्शिद जेको चए पियो त तूं अल्लाह जो शुक्र कर अल्लाह जो हम्द कर अॼु मूंखे सम्झ में आयो आहे त बराबरि थोरी तकलीफ़ ते अल्लाह जो हम्द कयां जो रब मूंखे कुफ्र ऐं शिरक खां बचायो इन जे करे इंसानो रब करीम तव्हां असांखे चए थो इंसानो चओ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जंहिं रब जे अंदरि कमाल ऐं ख़ूबियूं आहिनि जंहिं रब एॾो वॾो जहान ख़लक़ियो जंहिं रब एॾियूं अज़ीम शयूं बणायूं तंहिंजे करे तारीफ़ ऐं हम्द जे लाइक़ बि रब तंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े इंसान खे दुनिया जूं नेमतूं हुजनि ॿिए पासे खां अल्लाह जो हम्द करे थो चए थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उन हम्द जो फज़ीलत दुनिया खां वधीक आहे बल्कि ईअं सम्झो हिकिड़े इंसान खे नेमतूं मिलनि लटो बि मिलियुसि कपिड़ो बि मिलियुसि सिहत बि मिलियसि घर बि मिलियुसि खाधो बि मिलियुसि औलाद बि मिलियसि औरत बि मिलियसि इन्हनि सभिनी नेमतुनि खे ॾिसी यादि करे ज़हन में वेही हिन ज़ुबान ते चयो अल्हम्दुलिल्लाह 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 रब साईं तुंहिंजी तारीफ़ आहे रब साईं फ़रिश्तनि खे चए थो फ़रिश्तो बाने ते जेतिरी मां नेमतूं कयुमि उन नेमतूं मुंहिंजूं थोरी थी पयूं बाने रब मां रब जो ज़िक्र घणो कयो आहे इंसानो इन जे करे दुनिया जी ज़िंदगीअ में क़ीमती ज़िंदगी इहा आहे इंसान अल्लाह जो ज़िक्र करे अम्मा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में ख़ादिम आया हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जन अम्मा फातिमा खे अर्ज़ु कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वञो को ख़ादिम वठी आहे घर में नौकरानी का हुजे अम्मा फातिमा आई महबूब मुस्तफ़ा जे घर में शर्म ऐं हया खां न चई सघे त दुनिया जो कहिड़ो अर्ज़ु कयां शर्म हया खां न चई सघी एतिरो हया हो ॿिए ॾिहाड़े ते आई अम्मा आयशा जी ख़िदमत में अर्ज़ु कयईं महबूब मुस्तफ़ा खे न अम्मा आयशा जी ख़िदमत में बीबी फातिमा वापसि आई घर में शाम जो महबूब मुस्तफ़ा आया अम्मा आयशा ख़िदमत में अर्ज़ु कयो अम्मा जी नियाणी फातिमा आई हुई जेका ख़ादिम जे लाइ अर्ज़ु पई करे महबूब मुस्तफ़ा आया हज़रत बीबी फातिमा जे घर फरमायो फातिमा तोखे जेका दुनिया में
घर में जेका तकलीफ़ है मां मोहम्मद के उन जो एहसास आहे, लेकिन फातिमा दुनिया त थोड़ी शइ आहे आरज़ी आहे, इन खां वधीक मां तोखे अल्लाह जो रसूल अहिड़ी शइ ॾस ॾियां थो, तूं रब जो ज़िक्र कर जंहिं ज़िक्र जी फज़ीलत इन ख़ादिम खां मिलंदी आहे। सुभान अल्लाह। फरमायो फातिमा सुभान अल्लाह पढ़ंदी कर, अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदी कर, अल्लाह अकबर पढ़ंदी कर। हिकु हदीस में 33 दफ़ा है, ॿी रिवायत में आहे 100 दफ़ा पढ़ंदी कर। इन्हनि तस्बीहात खे जेके तव्हां असां मुस्लमान नमाज़ खां पोइ पढ़ंदा आहियूं, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह अकबर, इहो पढ़ंदा आहियूं, इन्हनि खे तस्बीहात फातिमी चइबो आहे। बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ज़िक्र ॾसियो हो, इहो ज़िक्र महबूब मुस्तफ़ा पाण कंदा हा, इहो ज़िक्र सहाबी मर्द कंदा हा, इहो ज़िक्र सहाबी औरतूं कंदियूं हो, इहो ज़िक्र सहाबी जी ज़िंदगी में मामूल हो। तंहिंजे करे सहाबी फरमाइनि था, असां पंहिंजे घर ज़िंदगीअ जे अंदरि हिक ॿिए खां पुछंदा हुआसीं, तव्हांजे घर में तस्बीहात फातिमी जो मामूल आहे? तव्हांजे घर जा भाती उहो ज़िक्र कंदा आहिनि, उहे तस्बीहात उहे पढ़ी वेंदियूं आहिनि जेके महबूब मुस्तफ़ा पंहिंजी नियाणी बीबी फातिमा खे ॾसियो हो। सुभान अल्लाह 100 दफ़ा, अल्हम्दुलिल्लाह 100 दफ़ा, अल्लाह अकबर 100 दफ़ा, हस्बी अल्लाह व निअमल वकील फनिअमल मौला 100 दफ़ा, अस्तग़फिरुल्लाह 100 दफ़ा। इहो ज़िक्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा कंदा हा, इहो ज़िक्र बीबी फातिमा हमेशा कंदी हुई, इहो ज़िक्र इमाम हसन हुसैन हमेशा कंदा हा, इहो ज़िक्र सहाबी मर्द सहाबी औरतूं हमेशा कंदा हा। इन करे इंसान दुनिया जे नेमतुनि खां वधीक अल्लाह जे ज़िक्र जी वधीक फज़ीलत आहे। तंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम ॾिनी, जॾहिं नेमत मिलेव चओ अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल, जे तकलीफ़ मिले सदमो मिले त पोइ बि चवंदा कयो अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। अल्लाह जी हर हाल ते तारीफ़ है, जॾहिं बानो रब जो हम्द करे थो, हाणे उनजी फज़ीलत छा आहे? हदीस पाक आहे, मन मात मुराबितन फिल इस्लाम युक्तब लहुल हसनात इला यौमिल क़ियामह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान हमेशा अल्लाह जो ज़िक्र कंदो हो, हमेशा रोज़ानो क़ुरान जो दौर करे, रोज़ानो रब जो ज़िक्र करे, रात जो सुम्हे बिस्तरे ते अल्लाह जो ज़िक्र करे, रब जो हम्द तारीफ़ करे, पोइ सुम्हे ज़िक्र करे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहो इंसान हमेशा नेक अमल ते हूंदो हो, दुनिया मां वियो, हाणे इन जो अमल ख़त्म नथो थिए, इनखे रोज़ानो रब साईं उन नेक अमल जो सवाब ॾे। सुभान अल्लाह। हिकिड़ो इंसान आहे रोज़ानो क़ुरान पाक जो दौर थो करे, रोज़ानो क़ुरान शरीफ़ जो दौर थो करे। हाणे इहो इंसान फौत थी वियो, हिनखे त रब साईं घुरायो, हिन जी दिली तमन्ना त इहा हुई अञा रब ज़िंदगी ॾे हा त अञा मां अल्लाह जो ज़िक्र कयां हा, क़ुरान शरीफ़ पढ़ा हा, रब जो सजदो कयां हा, रब खे राज़ी कयां हा। ही इंसान दुनिया मां वियो, रब जे रज़ा खां वञे थो। तंहिंजे करे रब रोज़ानो क़यामत ताईं हर ॾींहं में इन नेक अमल जो सवाब उन इंसान खे रब क़ब्र में ॾींदो। इंसान पंहिंजी ज़िंदगी नेक अमलनि ते बणाए। अल्लाह से तव्हां असांखे दीन जी सम्झ अता फरमाए, रब क़ुरान शरीफ़ सां सही तालुक़ अता फरमाए, महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत ऐं अल्लाह से तस्बीहात फातिमी तव्हां असांखे पढ़ण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम, अल्लाह से हिन दीनी जलसे से क़बूल फरमा। या अल्लाह से ख़ादिमन की खिदमत क़बूल फरमा, जमात जी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह से तू असां खां राज़ी थी, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, मुहताजनि जी ज़रूरतूं पूरी फरमा। अल्लाह से पंहिंजे ज़िक्र ऐं तस्बीह जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह से पंहिंजे नाले वठण जी तौफ़ीक़ अता फरमा। रब साईं ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बि ख़ैर फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारक व सल्लम बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ला इलाहा